अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ यहाँ अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ब्रेकिंग न्यूज़ में ख़बर शामिल कंदासीं नौशारो फिरोज़ लॻ मिठियाणीअ खां मंसूर मलिक जी। जमियत उलमा इस्लाम मिठियाणीअ पारां अज़ीम शान सीरत नबी कॉन्फ्रेंस जो इनक़ाद कयो वियो आहे, जंहिं में अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सूमरो ऐं ॿियनि उलमा किराम ख़िताब कंदे चयो त सिंध सां गद्दारी कंदड़नि न्याणियुनि जी इज़तुनि ते लामारा ॾींदड़, तइलीम सिहत खे हथ सां तबाह कंदड़नि जो साथ ॾींदड़ बि उन्हनि जे गुनाहनि में बराबरि जा शरीक आहिनि। असांखे कंहिंजे दॿाउ में न अचणु घुरिजे। डप वारे माहौल मां ॿाहिरि अची पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ आवाज़ु बुलंद करणो पवंदो। सिंध जे वसीलनि न्याणियुनि जी इज़तुनि जी हिफ़ाज़त ख़ातिर असांजा ॿांह ॿेली थियो त असां हक़ीक़ी जिदोजहद वसीले सिंध जो नाणो लुटींदड़नि जो घेरा कयूं ऐं मिसकिननि जा भर झला थियूं ऐं खेनि इंसाफ़ ॾियारियूं। हाणे वक़्तु सुॼागीअ जो आहे, उन लाइ बहितर क़यादत जो इंतिख़ाब कयो ऐं ईंदड़ इलेक्शन में किताब ते ठपो हणी निज इस्लामी कानून जी ॻाल्हि कंदड़नि जो साथ ॾियो। 23 मार्च ते इस्लामाबाद हर हाल में हलणो आहे, उन लाइ अॼु खां ई तयारियूं कयूं वञनि। ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।